पन्नो अकिल वेझो ॻोठ दिलदार समेजो में मस्जिद जे पेश इमाम ते मासूम नीगिरी सां ॾाढाई जो इल्ज़ाम। बाइजी थाणे ते मुतासिरा नीगर जे वालिद जे फरियाद ते एनसी दाख़िल। पन्नो अकिल जे ॻोठ दिलदार समेजो में मस्जिद जे पेश इमाम पारां क़ुर पाक पढ़ंदड़ मासूम नीगिरी सां मुबैना ॾाढाई करण जो इंकिशाफ थियो आहे। इन सिलसिले में ॻोठ दिलदार समेजो वासी पंहिंजे मासूम न्याणी सां गॾु काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम आॾो दाहींदे इल्ज़ाम हणंदे चयो त मस्जिद जे पेश इमाम शफ़क़त समेजो संस मासूम न्याणी खे मुबैना तौरु ॾाढाई जो निशानो बणायो आहे। हुन चयो त मासूम न्याणी पारां ॿुधाइण खां पोइ हुन बाइजी थाणे ते वञी पेश इमाम ख़िलाफ़ दाहियो आहे, पर पुलिस वाक़े जी एनसी दाख़िल करे छॾी, जॾहिं त पेश इमाम खे अञा ताईं गिरफ़्तार नाहे कयो वियो। ॿिए पासे मासूम नीगिरी जी मेडिकल चेकअप कंदड़ डॉक्टरनी जो चवणु आहे त जुज़ा वठी लेबोरेटरी ॾांहुं उमाणिया आहिनि। रिपोर्ट अचण बैदि ई वाक़े बाबति ख़बर पइजी सघंदी। जॾहिं त मुतासिरा न्याणी जे वालिद रोईंदे वस वारनि अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त मासूम नीगिरी सां ॾाढाई कंदड़ मस्जिद जे पेश इमाम खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मुनीर ड्रीहो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, पन्नो आकिल।